पीपल्स पार्टी अगुवाण खुर्शीद शाह जे आमदनी खां वधीक असां रेफरेंस केस में ॿुधणी थी। खुर्शीद अहमद शाह खे एहतसाब अदालत में पेश कयो। रेफरेंस केस में नामज़द ॿिया जवाबदार पंहिंजे वकीलनि सां गॾु एहतसाब अदालत में पेश थिया। अदालत मुख़्तसर कार्रवाई बाद केस जी ॿुधणी 1 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। इन मौक़े ते एमएनए खुर्शीद अहमद शाह मीडिया सां मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कंदे चयो त फॉरेन फंडिंग केस खोलियो वियो त सभई ॻाल्हियूं ज़ाहिर थी वेंदियूं। फॉरेन फंडिंग मां $1 अरब किथां आया केॾे विया पतो पइजी वेंदो। पर हैरत आहे त सुप्रीम कोर्ट जे हुक्म बावजूद फॉरेन फंडिंग केस छो न खोलियो वियो आहे। किसी को खुदा के वास्ते सारी सियासत को छोड़ो, सियासत तो इबादत है, सियासत तो खिदमत है, मगर ये सियासत को बदनाम करने के लिए, सियासतदान को बदनाम करने के लिए उनको जेलों में डालते हैं। इन हाउस तब्दील करो न करो ये मैटर नहीं करते, क्योंकि आपने तो हशर ये देखा ना कि बैठे थे तो 64 थे, खड़े हुए बैठे थे तो 50 थे, खड़े हो गए तो 64 है। 14 वोट का मसला उधर इन हाउस तब्दीली कैसे आएगी? हकीकत को तस्लीम करो। हुन चयो त हुकूमत आवाम लाइ को बि नओं मनसूबो न आंदो। पीपी पंहिंजे मंशूर ते 80% अमल करायो। पीपी जेको चयो सो करे ॾेखारियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।